नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त रेलवे वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी डील मां नाकामी बाद हाणे ढिर चाहिनि था। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त इमरान ख़ान जी हिम्मत आहे जो हू अहिड़नि हालतनि में दोस्त मुल्कनि जी मदद सां हैसियत बहितर करे रहियो। मुल्की नाणे खे 10 सालनि में तबाह ऐं बर्बाद कयो वियो आहे। हिन चयो आहे त शहबाज शरीफ़ जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन बणाइण ख़िलाफ़ अदालत में वेंदुसि। सुप्रीम कोर्ट में केस हाराए वियसि त कमेटी में वेंदुसि। रिमांड अंदर प्रोटेक्शन ऑर्डर जारी करण गैर कानूनी ऐं आइन आहे। संदुसि चवण हो त शहबाज शरीफ़ खे चङे नमूने वाक़ुफ़ आहियां। मथस करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। संदुसि ऑडिट मां कंदुसि। जेको डिफॉल्टर खाता छॾे वियो आहे, ऑडिट कीअं थो करे सघे। शेख रशीद चयो आहे त 12 फरवरी ताईं ट्रेन में ट्रैकिंग सिस्टम लॻायो वेंदो, जॾहिं त थल एक्सप्रेस बि जल्द शुरू कई पई वञे। हलंदड़ साल क़ौम सां 20 ट्रेनूं हलाइण जो वाइदो कयो आहे। हिन चयो आहे त 3 ट्रेनुनि जो भाड़ो पेशावर खां कराची 1350 रुपया ताईं कराची आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।